सिंध के वॾे वज़ीर सी मुराद अली शाह चयो आहे त लोकल सतह ते ग्रेड 1 खां 4 ग्रेड ताईं नौकरियूं ॾींदासीं। 5 ग्रेड खां मथे नौकरियूं मेरिट जे बुनियाद ते ॾिनियूं वेंदियूं। हाणे तरक़ियाती कमनि बाबति कंहिंखे बि शिकायत जो मौक़ो न ॾिनो वेंदो। आमिरी में तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर जो चवणो त ईंदड़ इलेक्शन में कारकर्दगी जे बुनियाद ते खटींदासीं। सिलेक्टेड वज़ीर आज़म मां जान छॾाए बिलावल भुट्टो खे वज़ीर आज़म बणाईंदासीं। वफ़ाक़ जी नाअहली ख़तमु कंदासीं त जीअं प्यारो सूबो सिंध तरक़ी करे। हुन चयो त अवाम बिलावल भुट्टो सां गॾु आहे त दुनिया जी का बि ताक़त उनखे नथी रोके सघे। तव्हां अवाम जॾहिं मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां गॾु आहियो ऐं बिलावल साहब चवंदो आहे, हर जलसे में चवंदो आहे त हीअ अवाम अगरि मूंसां गॾु आहे त दुनिया जी का बि ताक़त रब साईं जी मर्ज़ीअ सां इंशाअल्लाह ताला असां हिन सिलेक्टेड खे हिन उहिदे तां हटाईंदासीं। ऐं जेको तव्हां नारो हणंदा आहियो त वज़ीर आज़म बिलावल, उहो नारो पूरो थींदो। जल्द असां मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के पंहिंजे नाने ऐं पंहिंजी शहीद वालदा जंहिंजो एहसान आहे असां ते, हिन मुल्क ते, ख़ासि तौर ते हिन सूबे सिंध ते, उहो अची हिन सीट ते वेंदो जेको पंहिंजी वालदा ऐं पंहिंजे नाने जी सीट हुई। हुन चयो त वफ़ाक़ पारां घटि पैसा मिलण सबबि असांजा तरक़ियाती कम घटि थिया आहिनि। कोशिशि आहे त पंहिंजी चूंड तक में तरक़ियाती कम करायां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।